औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उमर उथी आयो माण्हू घरो घर, वठा मींहं मलीर ते कया विजन वरो वर, साणे ते सरो सर साबित वठो पे सूमरा। ये मुर्शिद सुहिणो लतीफ़। नाज़रीन, तव्हांखे हिकु अहिड़ो थरपारकर जो वीडियो ॾेखारींसि जिते थर में बरसाति वसण खां पोइ जो मंज़रु हूंदो। जॾहिं त बरसाति वसंदी आहे त उन खां बैदि में परे खां भेटनि तां वही ईंदड़ पाणी जे नदियुनि ज़रिए जेको पाणी तराईनि में अची गॾु थींदो आहे, उहा हिकिड़ी तराई आहे ॻोठ करनौर जी, जेका वॾेरे अब्दुल मजीद थेबे जंहिं वक़्तु ही ॻोठ करनौर आबाद कयो हो, उन टाइम ही तराई ठाराई हुई पंहिंजी महिनत ऐं कोशिश ऐं काविश सां। छो जो तराई ठाहिण जो मक़सदु इहो हूंदो आहे त माल जो पाणी पीअण जे लाइ, बरसाती पाणी गॾु करण जे लाइ, ऐं जीअं माल खे तकलीफ़ न थी सघे, उन जे लाइ ही वॾेरे अब्दुल मजीद थेबे जॾहिं ॻोठ करनौर आबाद कयो हो, उन टाइम ही तराई ठाही आहे। उन तराई जो ही वीडियो तव्हां ॾिसी रहिया आहियो। ही तराई वॾेरे अब्दुल मजीद थेबे ठाराई हुई, जंहिं ॻोठ करनौर पंहिंजे नाले सां आबाद थी करायो। हाणे तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त वॾेरो अब्दुल मजीद थेबो मुंहिंजो पढ़ ॾाढो हो। ही तराई उन टाइम माण्हुनि खां हथनि सां ठाराई हुई। छो जो उन टाइम का मिशनगिरी न हुई। उन टाइम हथनि सां तराई माण्हुनि खे गॾु करे ही पाणी जे लाइ तराई ठाराई हुई, जंहिंजो बरसाति वसण खां पोइ जो मंज़रु आहे ऐं हिन तराई में कहिड़े तरीक़े पाणी गॾिजिए थो ऐं किथां किथां पाणी अचे थो। ऐं मूं कोशिशि कई आहे हिन में त दोस्त इहो वीडियो ॾिसी सघनि। आउं आहियां उहो साॻी जो पंहिंजो शहदाद अली थेबो ॻोठ करनौर। उमेद त सभिनी दोस्तनि खे हीउ वीडियो पसंदि ईंदो। मूंखे यकीन आहे त ही दोस्त वीडियो ॾिसंदा ऐं अॻिते वीडियो खे शेयर बि कंदा ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा। महिरबानी।